अस्सलाम वालेकुम आवाज़ पंहिंजे ज़ैन बोले नवा यूट्यूब चैनल ऑफिशियल में तो कयां सब जा सब दोस्त खैर खैरियत आफ़ियत सां हूंदा। सुबुह जो टाइम है, सो अॼु असांजी फैमिली थ्रेशर आहे। टे ॾींहं इंतज़ार खां पोइ अॼु थ्रेशर लॻे थी, सो वञूं था हाणे बाग तरफ़ ॾिसूं थ्रेशर किथे आहे। हाणे हुते पुॼूं, थ्रेशर लॻे दुआ कयो खैर सां लॻी वञे ऐं असां लॻूं था थ्रेशर ते। मां रस्ते सां वञा पियो, मां हिकिड़ी सीनरी ॾिठी आहे, उन जी मां फ़ोटोग्राफी कयां थो। उहा व्लॉग में मां ज़रूरु ॾींदुमि, उन खे ॾिसणु न विसारजो, ज़रूरु ॾिसिजो उहा ग्राफी। मां सीनरी कैप्चर करे छॾी आहे, उहा मां मतिलबु व्लॉग जे एंड में ॾींदुमि इंशाल्लाह। उहा ॾिसिजो तव्हां, उमेद तव्हांखे सुठी लॻंदी। इन मोबाइल ते मां कैप्चर कई आहे, ॾिसूं संगत खे कीअं थी लॻे। फाइनली असां थ्रेशर ते पुॼी वियासीं। हाणे तव्हांखे थ्रेशर दीदार कराईं था। थ्रेशर हली रही आहे, ॾिसूं अॼु सफ़ा सवेरे टाइम, सवेरे सुबुह जो टाइम आहे। तव्हांखे मां दीदार करायां थो परे खां। तव्हां सां मिलूं था कमु करण खां पोइ, थ्रेशर लॻी वञे हिन खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं। इनशाला कमु करणो आहे, थोरो कमकार करे वठूं। देख न मिलियो न मिलियो छो मुंहिंजो हिसो गॾु 5 मिनट ॾिसो वठ शाबाश शाबाश वठ हलूं घर कनि। अदा थ्रेशर खैर सां लॻी वई, कलाक ॿ जेको लॻो थ्रेशर में टाइम लॻी वियो। हाणे वञूं था पंहिंजे घर। अन खैर सां मोकिलियोसीं घर। इन नंढे व्लॉग सां गॾु पंहिंजे ज़ैन बलोच खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए व्लॉग में मां सां गॾु हूंदासीं।